अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां बहितरीन अॼु नई अपडेट मूं आंदी आहे। उहा शेयर कंदासीं तकरार ड्रामे जे बारे में। कुछ काफ़ी ॿिया ड्रामा भी अचण वारा आहिनि। अॼु हिकु बहितरीन दोस्तों मां हिकु वॾी महिनत सां ही अपडेट आंदी आहे, ख़ासि करे तव्हां ऑडियंस जे लाइ जेका ड्रामनि जा मतिलबु फ़ैन आहिनि, जेका हिन अदाकारनि जा फ़ैन आहिनि, ख़ासि करे सिंधी शोबिस जे हवाले सां। दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे पहिरीं ॻाल्हि ॿुधायां, हिकु ॿियो नओं ड्रामो आहे, उहो भी जेको आहे उनजी शूटिंग हली रही आहे, शूट थी रहियो आहे, उहो भी बहितरीन आहे। उनजो नालो जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़िलहाल अनाउंस न कंदासीं, लेकिन तव्हांखे ड्रामे जी ॼाण ॾींदासीं ऐं तकरार ड्रामे जी भी ॼाण ॾियण वारा आहियूं। दोस्तों लाला फयाज़ जी जेको आहे डायरेक्शन ऐं डायरेक्टर ऐं राइटर जे हिसाब सां ड्रामो जेको लाला फयाज़ वटि रिकॉर्ड थी रहियो आहे, अनकरीब उहो प्रोजेक्ट भी पूरो थींदो। उहो भी मेहरान टीवी ते या वरी आवाज़ टीवी चैनल ते ज़रूरु हलंदो, थी सघे थो त सिंध टीवी ते भी हली सघे थो। ऐं हलूं था पंहिंजे तकरार ड्रामे जी तरफ़। दोस्तों तकरार ड्रामे जी ॻाल्हि तव्हांखे मां वाज़े कंदो हलां। तकरार ड्रामो भी हाणे जेको हली रहियो आहे, इहो भी लॻभॻि 400-500 एपिसोड ताईं हलंदो। उन खां पहिरियां ही सोप सीरियल ख़तमु थियण वारो न आहे। ऐं जेका ॿिया ड्रामा अचण वारा आहिनि, को अहिड़ो ॿियो को ताक़तवर ड्रामो अची वियो त इन खे हेठि करे सघे थो। फ़िलहाल सिंध जे हिसाब सां तकरार ड्रामो टॉप ते हली रहियो आहे ऐं मोहब्बतुनि जो माॻ इन खे टक्कर ॾींदो। उहो भी इन्हनि जी प्रोडक्शन आहे, इन्हनि जो ई उहो ड्रामो आहे, उहो इन ड्रामे खे टक्कर ॾेई सघे थो। न त बाक़ी फ़िलहाल को अहिड़ो मतिलबु ड्रामो हिन जे मुक़ाबले में न आहे। जेका हलिया थोरा थका उहे भी ब्रेक ॾेई आहे या हेठि थी आहे, जंहिंजे मुक़ाबले में पासे में भी न आया ड्रामा। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।